मोहम्मद सल्लल्लाहु अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। हींअर ज़ेबे मेंबर थियण लाइ दावत ॾींदुमि ज़ाकिर ख़तीब विलायत मोहतरम जनाब गुलाम बाक़िर डराज साहब जिन के साईं जिन जो टाइम आए 45 मिनट उन खां बाद में ज़ाकिर अहल बैत मोहतरम ज़ाहिद हुसैन ख़ास खेली मोहम्मद आले मोहम्मद जो ज़िक्र कंदा बर मोहम्मद आले मोहम्मद सल्लल्लाहु आलमीन बेहक़े मखदूमाए आलमियान पाक हसन हुसैन जे पाक सिद्दीक़तुल कुबरा अम्मा जे इज़्ज़त व अज़मत जो वास्तो थी मुंहिंजा अल्लाह बानी मजलिस असांजे मोहतरम भाउ राजा शफ़क़त हुसैन जो पुरखुलूस फ़र्शी अज़ा मुंहिंजा मौला पंहिंजे मुक़द्दस बारगाह में क़बूल फरमा। मुंहिंजा मौला बानी मजलिस जे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त व माल में मज़ीद बरकत अता फरमा। बानी मजलिस के बचड़न सां भाइरनि दोस्तनि अहबाबनि सां सदाईं शाद ऐं आबाद रखिजा। मुंहिंजा मौला जेतिरा बि हाज़रीन मजलिस आहिनि सभिनी अज़ादारनि जूं दुआऊं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। जिन मोमिनीन जूं दुआऊं ज़िम्मे आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जूं दुआऊं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। ज़वार बशीर हुसैन, ज़वार इम्तियाज़ हुसैन, ज़वार मुग़ल हुसैन के सेहत व सलामती उम्र दराज़ अता फरमा। साईं बाबा आशिक़ हुसैन शाही दिल जूं नेक हाजतूं क़बूल फरमा। कायनात में जाते जाते विलायत अली रखण वारा वसन था उन्हनि खे कंहिंजो मोहताज न बनाइजा। मुंहिंजा मौला विलायत अली जे दुश्मननि खे निश्तो नाबूज़ फरमा। आज़ादारी जे मुनकरन के निश्तो नाबूज़ फरमा। सादात जे मुनकरन के निश्तो नाबूज़ फरमा। मुंहिंजा अल्लाह वक़्त जे इमाम जे ज़हूर में ताजी लता फरमा। मुंहिंजा अल्लाह इमाम ज़माना जी मारिफत अता फरमा। असांखे पंहिंजे आका जी ज़ियारत नसीब फरमा। मुंहिंजा मौला जेतिरा हथ बुलंद आहिनि तेसी ताईं मौत न अचे जेसी ताईं करबला जी ज़ियारत नसीब न थिए। रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां। अहिड़ी सलवात पढ़ो सरकार रज़ा मौला जो हरम पाक यादि अची वञे बुलंद आवाज़ सां। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन शफीए ज़ुनूबना तबीबे क़ुलूबना मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलाम अल्ला व वसीयही व वज़ीरही व अख़ीही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिह खैबर व खंदक अबुल हसनैन अली इब्ने अबी तालिब बुलंद सलवात। वस्सलातु वस्सलाम अल्ला सय्यदतुल जलीलतुल मखदूमातिल मुतहिरा आलिमाए गैरे मुअल्लिमा सिद्दीक़तुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन। अखियों बंद करे बुलंद सलवात। व अहल बैतो तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व अला लानतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन इल्ला क़याम यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौम यअसुल लज़ीन कफ़रू मिन दीनिकुम। अज़ीज़ाने मोहतरम सामईने गिरामे क़द्र वाजिबुल एहतराम शिया ने हैदर करार तवज्जो है बाबा नात के कुरान जो जिक्र शुरू कयो। बिल्कुल जल्दी बाहे इन करे जो ड्यूटी जण खां बाद इलाही सफ़र भी करणो आ। वाइदो वफ़ा थियो तव्हांजे चेहरनि जूं ज़ियारतूं थी वयूं। इंसान जी ज़िंदगी आहे उहा जेका अली जे ज़िक्र में गुज़रे। तो थोड़ो थोड़ो ॻाल्हाईंदा थोड़ो माइक जो आवाज़ खोले छो। जिंदगी आहे उहा जेका अली जे ज़िक्र में गुज़रे। जेको मुझे मौला जे विलायत का परे आ उन जड़ो मुर्दो कायनात में आहे ही कौन। सलामत आबाद रहो। हथ खड़ो इबादत है ज़िक्र में। यकीनन ही गर्मी काई गर्मी काने का ये गर्मी तहां के आखिरत जे गर्मी का बचाईंदी। आई विलायत की गर्मी मौसम जे गर्मी ते हावी आ। आई ज़ुल्हज जो महीनो तो हर हलाल ज़ादे जे ईद जो महीनो आ।
सलामत आबाद रहो। मौला तव्हांखे सलामत रखे। जिनजा ज़हन हाज़िर आहिनि बुज़ुर्ग बेहतर ॼाणनि था। मां नंढनि बच्चनि खे ॾसणु थो चाहियां जेका गुज़री वई उहा मुस्लमाननि जी ईद ई, जेका अचण वारी आहे उहा मोमिननि जी ईद आहे। सलामत आबाद रहो, सलामत आबाद रहो। 16 ज़िलहज जी सैयदाना रात ज़वार बशीर साईं 2 ॾींहंनि खां बाद उहा ईद अची रही आहे जेका ईदुन जी ईद आहे। हाय हाय जिन ज़बान आहे जेको मौला जो सदके ॻाल्हाए सघे। उहा ईद अची रही आहे जेका ईदुल आज़म आहे, ईदुन जी ईद आहे जिनजा 300 नाला आहिनि। अल्लाहु अकबर। हाँ हाँ गदीर वारी ईद जा 300 नाला। ईद आज़म, ईद सईद, ईदुल अकबर। जे बंदे अञा न ॻाल्हायो अॻिते पढ़ण जी मूंखे ज़रूरत ई न पवंदी। हे सिर्फ़ ईद अकबर, ईद आज़म सिर्फ़ हलालनि मवालनि जी विलाइनि जी ईद न आहे। गाज़ी जे अल्लम जो कसम आहे हिन ईद जो हिकु नालो आहे ईदुल्लाह, अल्लाह जी ईद। अल्लाहु अकबर। मौला सलामत रखे तव्हांखे, जवाननि खे मौला सलामत रखे। ईदुल्लाह, अल्लाह जी। गुलाम अब्बास, अल्लाह जी ईद। बंदनि जूं ईदूं ॿे आहिनि। अल्लाह जी ईद। ओ बाबा मूंखे ख़बर न आहे मिंबर जे इज़त जो कसम खणी थो चवां बंदा त ईद मल्हाए ख़ुशि थींदा आहिनि जो जिस्म रखंदा। ईद जो ताल्लुक़ हूंदो आहे मल्हाइण सां। बंदा तो खुश थींदा आहिनि। नवा कपड़ा पाए मुसलमान ईद मल्हाए ख़ुशि थींदा आहिनि। बाज़ारुनि में घुमी ईद मल्हाए ख़ुशि थींदा आहिनि। दोस्तनि सां मिली ईद मल्हाए ख़ुशि थींदा आहिनि। मगर क़दीर वारी ईद जो नालो आहे ईदुल्लाह, अल्लाह जी ईद। हो त जिस्म रखे कोन थो पोइ हो ख़ुशि कीअं थो थिए? अल्लाह जो ग़ुलाम बाक़िर तोखे ख़बर न आहे मुंहिंजे जिस्म जो नालो अली आहे। अल्लाहु अकबर। मुझे जिस्म जो नालो अली आहे। अली जा हथ ॾिस यदुल्लाह। हाय हाय अली जा हथ यदुल्लाह। अली जो अखियूं ऐनुल्लाह। अली जी ज़बान लिसानुल्लाह। अली जो चेहरो वजहुल्लाह। सलामत आबाद रहो। मौला तव्हांखे सलामत रखे। काइनात में तव्हां खां वॾो ख़ुशि नसीब आहे कोन। अल्लाह तव्हांखे मौला उहो अता कयो आहे देखो वजहुल्लाह आहे। कायनात में अली जड़ो मुमकिन ही ना है। हाय हाय सरकार मौसन की फरमाया अली को कौन जाने कहां पे ये फैसला होगा। हाय हाय गर्मी ज्यादा थी रही है। अली को कौन जाने कहां पे ये फैसला होगा। अली क्या है अली जाने अली को ही पता होगा। अल्लाहु अकबर। सलामत आबाद। मौला तव्हांखे सलामत रखे। हाँ अली क्या है अली जाने अली को ही पता होगा। आखिरी मिसरे से मैं ॾिसंदुसि चेहरा ॾिसंदुसि। अली क्या है अली जाने अली को ही पता होगा। अरे अली आए नमाजों में तो कहते हो बातिल है। अली काबे में आया है बता काबे का क्या होगा। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मौला तव्हांखे सलामत रखे। मौला तव्हांखे सलामत रखे। इमाम ज़माना सलामत रखे तव्हांखे। सूरा माइदा जी आयत तिलावत कई आहे। तव्हांजे अॻियां जेतिरा लम्हा आहिनि ते गुफ़्तगू थींदी। इरशाद रब्बुल इज़्ज़त थी रहियो आहे। हाय हाय चाचा गुलाम से इरशाद रब्बुल इज़्ज़त थी रहियो आहे। अल यौम यअसुल लज़ीन कफ़रू मिन दीनकुम। मुंहिंजा हबीब ख़ास अॼो के ॾींहुं काफ़र तुंहिंजे दीन खां मायूस थी विया। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। सलामत आबाद रहो। सैयदाना अल यौम ए अलिफ लाम जेको आहे न इहो ख़ासि लाइ ईंदो आहे। कुरान न हुजे मां मुजरिम तर्जुमो ग़लत हुजे मां मुजरिम खणी चो मिंबर ते मज़हब शिया जूं जेतिरियूं तफ़सीरूं आहिनि न ॾेखारिया मां मुजरिम मिंबर जे इज़्ज़त जो कसम आहे। ख़ासि अॼोके ॾींहुं अल्लाह चई रहियो आहे अल यौम ख़ासि अॼोके ॾींहुं काफ़र तुंहिंजे दीन खां मायूस थी आहे। ओ बाबा कुरान आयो आहे सम्झण जे लाइ। कुरान आयो आहे हिदायत जे लाइ। कुरान शबीननि जे लाइ न आयो आहे। कुरान ख़ाली तिलावतुनि जे लाइ न आयो आहे। अल्लाह चई रहियो आहे अल यौम यअसुल लज़ीन कफ़रू मिन दीनकुम। मुंहिंजा हबीब ख़ासि अॼोके ॾींहुं काफ़र तुंहिंजे दीन खां मायूस थी आहे। पीरां त घर वेही सोच काफ़रनि जो त दीन सां ताल्लुक़ ई न आहे।
अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। भैया तो बुलंद बोलो बोलो सखी सरदार। मौला सलामत रखे, मौला सलामत रखे, मौला सलामत रखे। ताई थी भाई सैयदादा मायूस वो थींदो वा जिंदे मनसूबन ते पानी फिरे वञे। मायूस वो थींदो वा जिंजो ताल्लुक हुजे सर मथे खणो। मायूस वो थींदो वा जिंजो ताल्लुक हुजे काफरन जो दीन सां ताल्लुक ई कोने। कॾहिं ॾिठो त के मुस्लमान खे नमाज पढ़ंदे को हिंदू ॾिसे ऐं वो मायूस थी वञे। यार मुस्लमान नमाज तो पढ़े मां मायूस थी थियो आ को मायूस। मुसलमान हज करण विया को काफिर मायूस थियो को मायूस जी के दुनिया काफिर थी समझे। मुसलमान जे रोजे दे काफिर मायूस थिया, हज ते मायूस थिया, नमाज ते मायूस थिया। उन्हनि जो ताल्लुक ई न आहे दीन सां। ओ बाबा उन्हनि जो दीन इस्लाम सां ताल्लुक ई न आहे, उन्हनि कलमो ई न पढ़ियो आहे। पोइ मायूस थिया छो? मूंखे मिंबर जे इज़त जे कसम क़ुरान जे सम्झण जी ज़रूरत आहे। तफ़सीर साफ़ी खां वठी अयाशी ताईं, अयाशी खां वठी तफ़सीर अली इब्न इब्राहिम क़ुमी ताईं गुलाम बाक़िर जी ज़िम्मेदारी जेसी ताईं ज़िंदा आहियां न ॾेखारिया मुंहिंजे नुतक़े में शक आहे। तुंहिंजे मासूम मौला खां पुछो वियो मौला काफ़िरनि जो त दीन सां ताल्लुक ई न आहे, पोइ हिन आयत में काफ़िर मायूस छो था थियनि? तुंहिंजो इमाम चए तो के अल यौम जी खबर ना है। मौला तहां बुधायो तुझो इमाम चे तो अल यौम जी माना है गदीर वारो ॾींहुं। हाय 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 अल्लाहु अकबर। अल यौम जी माना यौम गदीर, गदीर वारे ॾींहुं अल्लाह चवंदो चाहे ज़वार इम्तियाज़ मुंहिंजा हबीब अॼु ख़ासि काफ़िर तुंहिंजे दीन खां मायूस थी विया, लम्हाए फिक्री आया। सवाल सागी जगह ते बीठो आहे। गदीर में तो को काफिर आहे ही कोन। अल्लाह अकबर। कंध हलाइण हुननि जी निशानी अथव, हुननि जी, उन्हनि खे ओसी ताईं रहण ॾियो। हे हथ अली वारनि जी निशानी आहे। हे असां हथ बुलंद करे दुनिया खे ॾसींदा आहियूं। हिन हथ अली खां सवा कंहिंजी बैयत कई न आहे। हे कदीर जे यादि जो हथ आहे जेके जागी रहे, जिनो मुक़द्दर जागी रहियो आहे। मां तव्हांखे मेराज न कराए विलाए अली जो त हिन दरवाज़े तां मां ख़ैरात वठी न मां बारगाह ख़ुदा में अर्ज़ कयो मुंहिंजे अल्लाह इन आयत खे जंग बदर में नाज़िल करी हां जिथे काफरन जी जेल अली भंजी छड़ी। हाय 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 सलामत आबाद रहो। जंग बदर इस्लाम जी पीरी जंग आ। मां चाहंदो कयामत ताईं अगर दीन समझणो अथव त ॿ जंगियूं याद रखो। हिक बदर जी जंग, ॿी सफ़ीन जी जंग। बदर ॾिसंदव त काफिर समझी वेंदव, सफ़ीन ॾिसंदव त मुनाफिक समझी वेंदव। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। सलामत आबाद रहो। मुंहिंजा अल्लाह हिन आयत खे बदर में नाज़िल करियां जिते काफिरन के शिकस्त मिली। तू चईं अॼु काफिर मायूस थी विया। मुंहिंजा अल्लाह हिन आयत खे ओहद में नाज़िल करी हां जिथे ज़ुल्फ़कार जिब्राईल खणी आयो। अल्लाहु अकबर। जिथे ज़ुल्फ़कार नाज़िल थी तो हिन जंग ओहद में आयत खे नाज़िल करी हां, जंग खंदक में आयत खे नाज़िल करी हां, जंग हुनैन में इन जंग नाज़िल करी हां आयत खे। मुंहिंजा अल्लाह इस्लाम जे 81 जंगन में हिन आयत खे नाज़िल करी हां त ॻाल्हि सम्झ में अचे हां त काफिर मायूस थी विया। मुंहिंजा अल्लाह गदीर में त को काफिर नज़र ई नथो अचे, न को काफिर नज़र थो अचे, न को इस्लाम जो दुश्मन नज़र थो अचे, न को कलमे जो दुश्मन नज़र थो अचे। जाॾे नज़र था कयूं लिबास हाजन जो आहे, जाॾे नज़र था कयूं लिबास हाजन जो आहे। हथनि ते तस्बीहूं आहिनि, दुआ जा कलमा बुलंद आहिनि। हिते त को काफिर असांखे ॾिसजे ई नथो। पोइ आयत जो मिज़ाज अजीब आहे। आवाज़ वहदत ऐं गुलाम बाक़िर थोरो इंतज़ार कर। हाणे मुंहिंजो मुस्तफ़ा ताहा यासीन काबे खे छॾींदो, गदीर जे मैदान ते ईंदो, विलायत जो मिंबर लगाईंदो, अली जो हथ बुलंद करे। जॾहिं विलायत अली जो ऐलान करे पोइ जंहिंजो बूथ फिरे समझ जा काफिर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। बड़ी मेहरबानी, बड़ी मेहरबानी। गर्जी सलामत आबाद, जिंदा सलामत, मौला सलामत।
मौला सलामत रखे माना निशानी दवार गुलाम असगर साईं उबदार कुरान दसे छडी बड़ी इंतजार कयो अल्लाह अची रही है गदीर जो डी मुडे नहीं हारो बड़ी इंतजार कयो सुभाणे 16 परिय 17 का बाद गदीर जो डी अल्लाह अची रहे वा वाजिब हर मोमिन ते ईद करण अल्लाह अकबर हर मोमिन ते ईद करण वाजिब आई एतरे कदर तुने मौला फरमायो पैसा न थई त कर्ज खणी गदीर मलहा हाय 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 ना 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 70% मजमो जागी रहवा अल्लाह जाने होडा हुंडा हो जो तमा हिते ही हाजिर जो न त मुके शक पेजी विंदो पढ़ी जो अली जी विलायत रहो है जेको गदीर जी ईद न मल है ओ हरामी हुसैन जो मातम न करे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाह गाला छो ज़बान बंद थी वयो अली जी विलायत बाई बचार जो नालो ये ना जो बंदो दुनिया सा भले अली सा भले ओ बाबा ये हो जा अली इनन सा कौन हल्यो अली जी विलायत अटल पहाड़ पांजी जगह छड़े तो सके कायनात में मेंबर जे जो कसम है शब मेराज रसूल के सामो वे यार खुदा चयो मुंजा हबीब जडे जमीन ते वनी न पांजे उम्मत के दस जा आलमीन में मां अली के पांचो निशान बनायो अल्लाह अकबर आलमीन में मां अली के पांचो निशान बनायो हाय हाय अल्लाह अकबर मां आलमीन में अली के पांचो निशान बना माना अली जे जरिए खबर पौंदी तो मुझो केरा हाय 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 सलामत आबाद रहो सलाम जगह पहुंचियो अली जे जरिए खबर पौंदी तो मुझो केरा हाय हाय मेंबर जे इज्जत जो कसम लफ्ज तफसीर अबू हमजा सुमाली जाना हो जन्म मुजरिम साईं जेको पोप न गाल है अली जे विलायत वो पान सोचे माग दे कुछ न तो चवण चाहे सामो वे हारे पाने हबीब के चई रेवा चे जा पाजे उम्मत के मां आलमीन में अली के पांडो निशान बनायो वा मां अली जे जरिए बंदन के चेक कंदो है तो मुंजो केड़ो वा शैतान जो केड़ो अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर जे जो अन्या हाथ न खजी सको अगी हदीस मासूम जी पढ़ा दो पो हर बंदे जे चेहरे ते जवार सब का सही तहा पान नजर खजो काथे विलायत लिखला काथे शजरो लिखला तो जो सादिक मौला पाने सहाबी के चयो ए मुफद्दल तो के खबर काने इंसानन में इंसानन जेड़ा नजर इंदर अक्सरियत में शैतान जो नस्ला अल्लाह अकबर अल्लाह अकबर जाग जो तूने मौला फरमाया इंसानन में इंसानन जेड़ा दिस जंदा न हथ एक जेड़ा बाहू एक जेड़ियो कौम कबीला एक जेड़ा अक्सरियत शैतान जो नस्ला जी अच्छा मौला मौला फरमा तो के खबर काने ओते अल्लाह का वठी आयो हो नस्ल जे मामले में आदम जो हिक हुंदो मुंजा ट्रे हुंदा अल्लाह अकबर अंजाजे न समझो गर्मी लगी पया बंदा लफ्ज़न दे पहुंचनी न था शैतान चयो मुंजा ट्रे हुंदा अल्लाह अकबर उतम का विरहाए आयो हो आदम जो हिकड़ो शैतान जा ट्रे चारई बराबर किए था पो अल्लाह अकबर यार इशारो तो समझो अली वलीउल्लाह पाण वाला आदम जो नस्ल जो हिक थींदो शैतान जो मुझो नस्ल ज्यादा हुजे इमाम फरमायो ए जगह इंसान जड़ा नजर था अचन न अक्षरत हुन जी जी मौला पो तो मसलो थियो मौला जे केड़ो मसलो थी मौला इंसान इंसानन में बंदो बंदन में घर घरन में कबीला कबीलन में जातू जातन में मौला पो तो खबर ही न पांदी कयामत ताई हे बाजारू परियो पैन रोड रास्ता है इंसान जो एडो तेदा किए खबर पए त सामो अचण वारो आदम जो नस्ल माथो अचे या शैतान जो नस्ल माथो अचे तो जे इमाम जो मुश्किल गाल ही ना है चेक कजो अली जे विलायत सा कबूल करे त आदम जो इनकार करे त शैतान जो अल्लाह अकबर
गर्जी इमाम ज़माना सलामत रखे, मौला सलामत रखे। अली जी विलायत हलाली हुजण जो सबूत आ। ऐं सब खां वॾी अल्लाह जे नेमत आहे अली जी विलायत, सब खां वॾी नेमत आ। ऐं अरिड़हं ग़दीर ते इन जे करे ईद मल्हाइण वाजिब आ जो आ नेमत ग़दीर ते तव्हांखे मिली आ। ए सब का आखिरी मकाम है विलायत जो, सब का आखिरी मकाम। ए पीरा अरशन ते पेश थी, कुर्सी ते पेश थी, आसमानन ते पेश थी, बैठायो हलिया हो या हर जिन्स ते पेश थी। ए आखिरी मकाम ओ गदीर जो जडे इंसानन ते पेश थी, उन का पीरा अरवाहन ते पेश कई वई, फरिश्तन ते पेश कई वई, नबियन ते पेश कई वई। हाय हाय ए पुछो वयो तुझे मासूम इमाम का मौला वजह कहिड़ी आहे जडे अल्लाह जा सब नबी मासूम है। मासूम है न बाबा, नबी नबी अल्लाह जा मुंतखब शुदा सब मासूम है। मुझा मौला जडे सब मासूम तो वो वजह कहिड़ी आहे जो नबियन के अल्लाह इम्तिहान में विधो। मौला सलामत रखे बाबा, नबियन के अल्लाह इम्तिहान में दो। बंदे के अगर आजमाइश अचे तो चवंदा आहियूं अमलन जो सिलो, ये बाबा बंदे दे आजमाइश अचे अमलन जो सिलो। अन्या जी न समझो जेड़ी करनी तेरी भरनी, ये ना बाबा अमलन जो। मुझा अल्लाह नबी तो सब मुझा मौला नबी तो सब मासूम हैं। वो वजह केड़ी आ जो नबियन ते आजमाइशूं आयूं। इब्राहिम के नमरूद जे नार में वणो पियो, यूसुफ के खूह में वणो पियो, याकूब के पुट जी जुदाई सहनी पई, अयूब के मसाइब सहना पिया, यूनुस नबी के मच्छी जे पेट में 40 दी 40 रातूं रहणी पेजी वयो। केड़ी वजह है जो नबियन खां इम्तिहान वरताव्या तो जो इमाम जदो फकत अली जे विलायत जे करे। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। जगो जिंदा बैठो बंदो फकत अली जे विलायत जे करे इम्तिहान वरतो वयो। हर नबी जे अगे अली जी विलायत पेश थी, जैसी ताई विलायत जो इकरार न कई तैसी ताई मकाम नबूवत अल्लाह उन नबियन के फाइज ही न कयो। उन नबियन में एकलो नबी आ जिनो यूनुस नालो वा, जनाब यूनुस जे सामो अली जी विलायत अल्लाह पेश कई। मुखे मिंबर जो कसम आइन सैयद का वठी आखिरी हलाली ताई जगो जिंदा खड़ी रहा बंदो न अमानत अली जी विलायत निशान वसूल केर थो करे। यूनुस जे सामो अली जी विलायत आई, इनकार न कई। थोड़े लम्हे जला जवार मुगल साईं, थोड़े लम्हे जला ते जब मजी सोचण लगो जे अली के मां डिठो ना है। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। जे अली के मां डिठो ना है उन जो एडो वडो इख्तियार, उन जी एडी वडी विलायत, उन जो एडो वडो इख्तियार। बस सोचण जी देर ही आवाज वहदत यूनुस तो के मुझे कानूनन जी खबर ना है, ना कानून बनाए छड़ियो वा। मुझे अली के अगर मुझी हुज्जत में सोचींदी तो अजाब जो मजो, अगर हुज्जत में सोचींदी तो उन के भी मजो अजाब जो चखणो पवंदो। अली जे विलायत के सोचो थई हाणे मच्छी जे पेट में वणो पवंदई। 40 ॾींहं 40 रातियूं यूनुस मच्छी जे पेट में दरियाए नील में सफर भी कंदो रहियो ऐं दुआ भी ला इलाहा इल्ला अंत सुभानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हर दुकान ते दुआ लिखल आ, हर घर में दुआ लिखल आ। मुल्लो वजीफन ते पढ़ंदो आया दुआ पुछेस तो सही यूनुस पढ़ी छो ही 40 रातियूं पढ़ंदो रहियो ला इलाहा इल्ला अंत सुभानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। तू पाक मां ज़ालिमन मां जो अली के सोचो। भैया तो बोलो 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 सखी सरदार। सलामत आप बीबी सलामत। वाह वाह। बेशुमार ला इलाहा इल्ला अंत सुभानिक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। तू पाक खां जुमलो मुझे अगे पहचानो वा। तू पाक मां ज़ालिमन मां
जो अली जे विलायत के सोचो सर मते घणो हलाल दादो ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन तू पाका तुझी जात पाका मां ज़ालिमन माया जो अली जे विलायत के सोचो केरा जनाब यूनुस अल्लाह जो नबी आ मासूम नबी आ अल्लाह जी हुज्जत सर मते खणे मुजो जुमलो रह जे मुके दुख जरूर थिंदो त पांजो गोठ जो समझी ता मुके दाद न दिनो मुके अल्लाह में अब्बास जे इज्जत जो कसम हजरत यूनुस अल्लाह जे नबियन जे लिस्ट में अल्लाह जी हुज्जत अल्लाह जो मासूम नबी आ मगर अली जे विलायत के सोचई त पान चई रहवा इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन मां ज़ालिमन माया अली जो खाई अली जे विलायत के भंकर वाला नमक हरामो यूनुस जड़ो नबी अली जे विलायत के सोचे त ज़ालिमन मा थी वने तू बातिल सदे आयतुल्लाह लगो थवती इमाम ज़माना वाके सलामत रखे इमाम ज़मानत वाके सलामत रखे अली जी विलायत हाय हाय वाज़ीम नेमता वाज़ीम नेमता हाय हाय ओ बाबा जेतरा वेठा आयो हाथ बधी अली मुक़द्दरन सा मिलंदो आ अली नसीबन सा मिलंदो आ अली मां जे झोली जे सदके मिलंदो आ अली मां जे शराफत सा मिलंदो आ अली हलालन जो नसीब आ आखिरी लफ्ज फजाइल जो मिंबर जे इज्जत जो कसम खंदो त सजी जिंदगी बंदो सजदे में सिर न खणे न उन जो शुक्र अदा कंदो रहे उन जो शुक्र थोरो अली उन वलीउल्लाह वारी नेमत वडी इन करे जो अली उहा हुज्जत अल्लाह जी जो मोहम्मद मुस्तफा जड़े नबी के भी घुरनो पवंदो आ अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर नबी के भी अली घुरनो पवंदो आ अली वो शहंशाह आ पढ़ो वनी कुरान सूरह बनी इसराइल पढ़ो हाय हाय गाल है ही अब इबादत आ जिक्र अली उन इबादा ओ बाबा नबी के अली घुरनो पवंदो आ पढ़ो सूरह बनी इसराइल जेसी ताई मुस्तफा घुरियो न तेसी ताई अल्लाह अली दिनो ही ना है अल्लाहु अकबर अगे लफ्ज न का मथे आ मुके खबर है केर मुसा परवाज कंदो केर न कंदो गर्मी ज्यादा मगर मां मिंबर ते न गर्मी के दिसंदो न पांजे सेहत के दिसंदो आया इन करे तो मुजो मालिक अली आई मालिक जमाना सरकार वलीउल असर दी कुर्सी लगल आ सरकार जगे नौकरी पेश थी रही आ आई तमा जे दुआउन जे सदके सफर ब करनो वा खुद तुझे मौला अमीर जो फरमाना नहनु खजानुल्लाह मा अली अल्लाह जो खजानो आया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर नहनु खजानुल्लाह मां अली अल्लाह जो खजानो आया ए बंदन वट भी खजाना हुंदा पैसा डोकड़ चांदी सोन ए सब औलाद का खजानो प्यारो हुंदो या गाल सही है ना बाबा इंसान जैसी रही जिंदा है उनके पैसे सा मोहब्बत आ दौलत सा मोहब्बत आ खजाने के इंसान संभाले रखंदो आ खजाने के इंसान संभाले रखंदो आ तू जो खजानो दुनिया जो और आ अल्लाह जो खजानो अली आ अल्लाह जो खजानो हे 14 आइन हकीकत हिक्का जवान गुलाम असगर आखिरी जुमलो मिंबर दे इज्जत जो कसम मेराज अली वारन जला तुन मौला जदो नहनो खजानुल्लाह असा उन जो खजानो आई बुधंदा आयो वडड़न खा वठी हुन जा खजाना भरपूर आहे हां मालिक तू पांजे गैबी खजानन माडे ते मथे जा अन्न रखियो थई चावरन जो गुदाम आ वो तो सब जमीन मा होडे केड़ो खजानो आ रिज हां खायण वारो त हिते आ ओ हुत जेको खजानो आ वो छा है होय 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 वो खजानो केड़ो आ तुन मौला चई रेवा वो खजानो मां अली आया मुखे खबर ना आयो केर गालाइंदो केर न गालाइंदो हदीस कुदसी जा लफ्ज आहिन तुन मौला चेबो वो खजानो असन छोड़ा आया आई अल्लाह जरूरत जे मुताबिक असा के नाज़िल कंदो रहंदो अल्लाह अकबर ना 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 बंदन जे सर जे मथों गाल गुजरी वई समझ में आई बंदन के
खे खजानान अल्लाह जा 14 अली या अल्लाह जो खजानो ऐं ज़रूरत जे मुताबिक अल्लाह नाज़िल कंदो रहंदो अली खे माना जेतरी आदम खे ज़रूरत अली ओतरो आयो जेतरी नूह खे ज़रूरत अली ओतरो आयो जेतरी इब्राहिम खे ज़रूरत अली ओतरो जादो खानवान जा गैरतमंद शियो जेतरी मूसा खे ज़रूरत अली ओतरो आयो जेतरी ईसा खे ज़रूरत अली ओतरो आयो जेतरी मुस्तफा खे ज़रूरत अली ओतरो आयो ॻाल्हायो न ॻाल्हायो इन खां वॾो लफ़्ज़ मुझे नज़र में फज़ाइल जो आहे कोन असुल अली ज़मीन ते आयो ही ना है। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर असुल मुकम्मल अली। अब बंदर समझा देखो खैबर जो दर पटे वलिया सोच आ न सही जेतरी सोच केजी जो क्लास हुन बारन जो ओतरी अप्रोच आ कॉलेज वाला हुन तो ओतरी यूनिवर्सिटी वाला ओतरी सबको पांजे ज़हनन जे मुताबिक ज़हनन में अली के न तोर हाय हाय मौला सलामत रखे मौला सलामत रखे जिन ज़बानो आ ज़हनन में अली के न तोर अकुलन में अली के न सोच दिमागन में अली के न सोच इंडिया जो खतीब आ उन जो जुमलो आ किन हक न खाइजे उन चयो कदे भुलजी बि दिमाग में अली के सोच जो न काबे में आयो तो काबो फाटी पियो का तो दिमाग न फाटी पियो। हाय 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 सलामत आबाद रहो सलामत आबाद। हां बिस्मिल्लाह इरशाद अल्लाह से मैं मांग दूं अली को अल्लाह से अगर मैं मांगू अली को तो अल्लाह के खजाने खाली के खाली रह जाएंगे। हाय 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 माना अल्लाह का मांगर अली के कुरान अली मुअट जीवे सलामत आबाद अल्लाह का खजाना खाली इमाम ज़माना सलाम हैदरी इमाम ज़माना ताके सलामत रखे अली अल्लाह जो राज आ अली अल्लाह जो इसरार आ अली अल्लाह जो सब खां वॾो राज आ नबी न समझी सघिया अली केरा अगर अली जी विलायत बचाइणी न हुजे हाँ हुसैन कॾहिं बि भेणुनि खे वठी जंगलन जो सफ़र न करे हाँ सुणी है कई थई यकीनन पर्दे जे अंदरों आई वेठी हूंदी मुंहिंजी साइण मौके जी गवाह वा दुआ घुरंदा कयो परदेस में कोई मुसाफिर अकेलो न मारियो वने बिस्मिल्लाह ओ सुणी है करण वारो दुआ घुरंदा कयो आजादारो मातमदारो मां कल बि लफ्ज़ पढ़िया मजलिस में सरकार मुस्लिम जी शहादत खां बाद करबला शुरू थी चुकी है तन्हाई जे आलम में अकेलो करे मारियो वयो हुसैन जे सफीर खे बिस्मिल्लाह 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 एतरी है कजा जो लाहौर वाली साइण राजी थी वने आजादारो सलाम आ साइण उम्मुल बनीन जे औलाद जे वफा के अल्लाहु अकबर अल्लाह हर आजादार दे हाय वाजिबा जिन दर्द काजी जो अल्लाह आजादारो एड़ी वफा औलाद के साइण उम्मुल बनीन सेखारी जो करबला पहुंचण का पीरिया बीबी उजड़ी आ वा साइण उम्मुल बनीन जी धिया बिस्मिल्लाह 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 मौला तहां जो फुर्सो कबूल करे आजादारो जंगलन में हुई अली जो धियो जो होडे मुस्लिम शहीद थियो मुके खबर ना इन जुमले ते तू है किए कंदे आजादारो 9 ज़ुल्हज ते मुस्लिम जी शहादत 12 मुहर्रम ते साइण ज़ैनब आलिया जो काफिलो कूफे में दाखिल थियो 32 ॾींहनि जो मुफ़ासिलो वा 32 ॾींहनि खां बाद जने काफिलो कूफे जे दरवाजे ते आयो न जिंदा हथ आजादनो मातम जरूर करे आजादारो उन्हनि हथन में रस्सियूं हूं जिन हथन के अली चुमंदो हुयो
या हुसैन मातम मुझे मजहब में जायजा उन्होंने हथन में रस्यू हूँ जिन हथन के अली चुमंदो हो अगो लफ्ज सैयदन का माफी वठी उन्होंने सरन ते चादर न हुई जिन सरन के जहरा चुमंदी हुई आजादारो कूफे जे दरवाजे दे काफिलो पोतो या कूफे जे दरवाजे में आवाज आयो अस्सलाम अलैके या बिन्ते अमीर अल मोमिनीन पत्थल हथन सा रोई तुझे साइन आलिया जे सज्जाद इन गुरबत दे आलम में मुते सलाम के वा सज्जाद रोई जे तो अम्मा मथे दिसो बीबी जो दिसे मुस्लिम जो सर्रा रोई जे दी सज्जाद कूफे वाला जनाजा दफन न कंदा या हुसैन सोता शर्म खाओ या हुसैन पर चायो हुसैन जो सफीरा सजाद कूफे वाला जनाजा दफन न कंदा बट्री डी कूफे के दरवाजे ते मुस्लिम जो सर आजादारो अगो लफ्ज अन्या दुखियो सैयदादिन जे खुलन सरन ते नजर पई न मुस्लिम बाजू अखियों बंद कयूं कायनात कुर्बान कया सैयद सज्जाद जे सफर ता आजादारो कायनात में साबरन जो सुल्तान आ तुझो मौला ज़ैनुल आबिदीन आजादारो जने मुस्लिम ने अकील जो नालो आयो न पोयो ट्रे उठदा जनाब मुस्लिम जो बधियूं लथियूं हुसैन आयो तो परचान मौला मते बाद में न कबूल करे आजादारो बधियूं लथियूं एक अब्बास दी भेण लथी मुडे दिसया बस इन लफ्ज ते मैं सलाम थो क्या सिद्धो शोहर दे न वई उते आई जिथे आलिया साईं जो उठो न कदमन ते हथ रखी तेरी बीबी इजाजत दे तो शोहर सा ॻाल्हाया इजाजत दे तो वारिस सा ॻाल्हाया साईं जदी रुकैया इजाजत थई मुस्लिम जे सर जे हेठों आई रोई जदी मुस्लिम यो नथी पुछाए त मुजो बुरको लाहियो वयो मुस्लिम यो नथी दसाए त सांजा खेमा जलाया वया मुस्लिम यो नथी पुछाए तुजो सफर किए थो अल्लाह जे नाले दे हिकड़ो सवाल जो जवाब दे मुस्लिम अखियों खोलियो जे तो अली जी धी कर सवाल रोई जे थी जने कूफे आए हैं मुझी जोड़ी गड़ाई है मुझो मोहम्मद का थया मुझो इब्राहिम का थया रोई जे तो हिक सकीना दा सदको ब्यो अली असगर दा सदको